बहसियत उस्ताद जे तव्हां उन्हनि खे कीअं पातो? यानी तमामु शफ़ीक ऐं महिरबान उस्ताद हुआ या सख़्त हुआ? न तमामु महिरबान हुआ, ॾाढा कुर्बाइता हुआ ऐं सेखारण जो तमामु सखी हुओ। जेका ॻाल्हि हुनखां कुझु बि फ़क़ीर साईं खां ओॾी महिल ॿुधाईंदो। भला पाण मुफ़्ती फ़क़ीर त क्लासिकल राग ते बि घणो दूर रखंदो, ख़ासि तरह सां भेरवी ॻाइण में त खेसि कमाल हासिल हो। ऐं तंहिंखां सवाइ ॿिया राग मसलन पीलो, पिभाती ऐं सोरठ, राणू, तिलंग, इहे राग बि ॾाढे चाह सां ऐं ॾाढी महारत सां ॻाईंदो हो। भला असां इहो ॿुधो आहे त मिस्टर फ़क़ीर पाण भेरवी ॾाढे शौक़ सां ॻाईंदो। इन जो को ख़ासि सबबु हो? साईं मखदूम साहिब जा तालुन वारा कलाम ख़ासि करे जेके घणा हुया या धुनूं ठहियल हुयूं त फ़क़ीर साहिब कॾहिं पाण ठाहींदो धुनूं, कॾहिं त साईं जन हुनखे ॿुधाईंदा त हीअ धुन आहे। ख़ासि करे भेरी में धुनूं हुयूं फ़क़ीर साहिब पसंदि हुई साईं मखदूम साहिब जन खे भेरी तमामु घणी पसंदि हुई, इन करे फ़क़ीर भेरी घणी ॻाईंदो। अच्छा जी। ॿियो को इस्म जेको तव्हां फ़क़ीर साईं जो असांजे नाज़रीन खे ॿुधाइण लाइ तयार कयो हुजे? आहे को अहिड़ो इस्म जेको फ़क़ीर साईं ॻायो मिस्टर फ़क़ीर? जी हा, पुराणो तमामु दरकार फ़क़ीर साईं जो। हाँ तो ॿुधायूं था। बिस्मिल्लाह। तो जियरे जानी, तो जियरे जानी जुदाई कई, बाजा सजन की वफादारी कई। तो जियरे जानी, तो जियरे जानी जुदाई कई, बाजा सजन की वफादारी कई। तो जियरे जानी कान हली तो काब सजण बुझ, कान हली तो कान छड़ी बुझी, काब गली तो कान छड़ी बुझी, काब गली जा तोखे वणी सा चार भली जा, तोखे वणी सा चार भली। सवाई कई, वाजा सजन की वफादारी कई। तो जियरे जानी, तो जियरे जानी जुदाई कई, वाजा सजन की वफादारी कई। तो जियरे जानी रोज
टेलीविजन का भी हुन प्रोग्राम करण शुरू कया तंहिंखां सवाइ हुन शाइरी भी कई ऐं शुरू में दर्द तखल्लुस कयईं ऐं तंहिंखां पोइ मखदूम मोहम्मद ज़मान तालिबुल मुला खेसि अती दूर मखमूर जो तखल्लुस ॾिनो ऐं पोइ पंहिंजे हयाती जे आख़िरी ॾींहं ताईं जेका भी शाइरी कयईं हुन में मखमूर तखल्लुस रखियईं। संदसि मौत जो जेसिताईं सवाल आहे त इहो हिकिड़ो दर्दनाक वाक़ियो आहे। सितंबर सन 1984 में शायद 3 तारीख़ हुई जो हू रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां प्रोग्राम करे घर पे मोटियो। अञा वात ते हो यानी 4 सितंबर सन 1984 ते त हुन ते फालिज जो हमलो थियो। खेसि नवाबशाह कॉलेज जे हॉस्पिटल में दाख़िल कयो वियो जिते तबीबन मिली संदसि ज़िंदगी बचाइण जी भरपूर कोशिश कई पर का भी दवा को भी तबीब संदसि हयाती खे बचाए न सकियो ऐं 8 सितंबर सन 1984 ते असांजो ही प्यारो फनकार असां खां मोकिलाए हमेशा जे लाइ हलियो वियो। I'm